चोटियारो रिपोर्ट जीएम राणो अचड़ो अदबी फोरम पारां चोटियारो में फोरम जे ऑफिस जो इफ्तिताही प्रोग्राम चेयरमैन सामन राजे जी सदारत हेठ मुनक़िद थियो। तकरीब में फोरम जे मेंबर वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते फोरम जे मेंबरनि ख़िताब कंदे अछड़ो में तालीम जी खोट ते ॻणती ज़ाहिर कई। उन्हनि चयो त स्कूल बंदि पियल आहिनि ऐं अछड़ो जो वॾो हिसो ख़ैरपुर ऐं सागर ज़िलनि में अचे थो, पर तालीम लाइ का बि मुनासिब कोशिश न थी रही आहे। फोरम जो हिकु वफ़द ज़िले तालीम ऑफिसर सां मुलाक़ात कंदो त जीअं अछड़ो में तालीमी सुधारा आणे सघजनि। मुक़रर वधीक ॻाल्हियुनि अछड़ो में बुनियादी सहूलतुनि जी अणाट ते बि रोशनी विधी ऐं मुतालबो कयो त लाॻापियल इदारा फौरी तौर ते बुनियादी सहूलतूं फ़राहम कनि। फोरम जे अदबी ऐं फलाही कमनि में तेज़ी आणण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो। तक़रीब ऐं शाइरी जो सेशन पिणु थियो, जंहिं में गुलबार चांडियो, हमदर्द जांवरी, आशिक लिगारी, महबूब शाह ऐं समन राही पंहिंजी शाइरी पढ़ी ॿुधाई। प्रोग्राम में फ़कीर अरबाब थर्राजा, रज़ा हमदर्द जांवरी, गुलाम हुसैन राजड़, गुलबार चांडियो, अली अकबर मल्हा, गुलाम हैदर लिगारी, सैयद महबूब शाह, अलीजाम राजड़, एजाज राजड़, अलीजाम राजड़, खमीसो राजड़, उर्स राजड़, मोहम्मद हयात ख़ास केली ऐं गौस बख्श राजड़ समेत केतिरनि ई ॿियनि शिरकत कई।